محمد وعلى آله وأصحابه أجمعين أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم الذي خلق الموت والحياة ليبلوكم أيكم أحسن عملا صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما ذوق शौक सां वॾे आवाज़ सां मोहब्बत सां गॾिजी दुरूद शरीफ़ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनइमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व नबीना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। मुअज़्ज़ज़ व मुकर्रम प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरो, अल्लाह करीम का दुआ है त रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, आमीन। मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, आमीन। सब चो आमीन, आमीन। करीमन जी मोहब्बत में जियारे ऐं रब शाल इन मोहब्बत में मौत नसीब फरमाए। अल्लाह करीम का दुआ है जन मरहूमीन जे ईसाले सवाब जिला अजो की ये महफिल सजाई वही आ, अल्लाह उन्हनि जी कब्रुन के जन्नत जो बागीचो बनाए, उन्हनि जे दर्जात के बुलंद फरमाए। अल्लाह ताला असां मां जेकी फोत थी विया तन सभिनी जी बेहिसाब मग़फ़िरत फरमाए। जन हीअ महफिल सजाई आ, ख़र्च कयो आ, कोशिश कई आ, पंहिंजे ममात के याद करण जे लाइ, उन्हनि जे ईसाल जे लाइ जेको ख़र्च कयो आहे, अल्लाह उनखे पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल मंज़ूर फरमाए। अल्लाह उन्हनि खे दीन दुनिया जी नेमतुनि सां माला माल फरमाए। अज़ीज़ान गिरामी, अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद में जा चंद लफ्ज़ हिन फ़कीर तव्हां भलारन जी आडो तिलावत कया, जिनमें अल्लाह ताला इरशाद फरमायो तो अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात, वो अल्लाह आहे जे मौत के ऐं जिंदगी के पैदा फरमायो आहे। तवज्जो मुड़िया तव्हांजो, अल्लज़ी खलक़ल मौत, जे अल्लाह मौत के पैदा फरमायो, वल हयात ऐं हयातीअ के पैदा फरमायो, लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला, इन जे करे त जीअं अवां खे आज़माए, तव्हां खे परखे त तव्हां मां केर आहिनि जेके भला अमल करण वारा आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रब तो फरमाए मूं अल्लाह तव्हांजी आज़माइश जे लाइ जिंदगी पैदा कई आहे, मौत खे पैदा कयो आहे। तवज्जो मूं ॾिया तव्हांजो, ॿई शयूं मूं अल्लाह तव्हां जे लाइ पैदा कयूं आहिनि। छो पैदा कयूं आहिनि? छो तव्हांखे जिंदगी ॾिनी अथमि, छो तव्हांखे मौत ॾींदुसि? इन जो सबबु इहो आहे जो मां अल्लाह ॾिसां, तव्हांखे परखियां, तव्हां खे आज़माया, ॾिसां मूं अल्लाह जे फरमान ते पंहिंजी ज़िंदगी में कहिड़ा कहिड़ा अमल करण वारा आहिनि। ध्यान मूं ॾिजो अदा। सुभान अल्लाह। ज़िंदगी में परख हले पई, इंसान अल्लाह ताला महदूद मुद्दत जे लाइ ज़िंदगी ॾिनी आहे, महदूद वक़्त जे लाइ हिन ज़ाहिरी हयाती में अल्लाह ताला असांखे रखियो आहे। हिकिड़े ॾिहाड़े सभिनी ते मौत अचणो आहे। असां सभु मरंदासीं। हा बाबा, नौशरे वारा ॻाल्हायो न त मरंदा न आहियो छा? सभु मरंदासीं, मौत मिलणो न आहे।
बल्कि तव्हांखे ॿुधाईंदुसि त मौत अञा भली शइ आहे। अॼु तव्हांखे ॿुधाईंदुसि इंशाअल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए मूं अल्लाह तव्हांखे हयाती इन जे करे ॾिनी आहे, ज़िंदगी इन जे करे ॾिनी आहे त तव्हांखे परखियां, तव्हांखे आज़मायां। मूं अल्लाह तव्हांखे रिज़्क़ ॾिनो, औलाद ॾिनो, हुस्न ॾिनो, जवानी ॾिनी। मूं अल्लाह तव्हांखे कुवत ॾिनी, ताक़त ॾिनी। उन कुवतुनि में, उन जवानी में मां अल्लाह ॾिसणु चाहियां थो त कहिड़ा बाना आहिनि जेके मुंहिंजा बणिजी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, जेके मूं अल्लाह जा बणिजी ज़िंदगी गुज़ारनि था। चओ सुभान अल्लाह। ईमान वारे जी ज़िंदगी आहे, मोमिन बाने जी ज़िंदगी आहे। जेको ईअं चवे जीअं लतीफ़ साईं चयो त हिकु न रुसे हो त घोरी बाज ॿियनि जी। शाल मालिक रब राज़ी रहे, शाल अल्लाह राज़ी रहे, शाल रब्बुल आलमीन राज़ी रहे, शाल गुंबद खजरा वारो हबीब मोहम्मद मुस्तफा राज़ी रहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। समझो था? अल्लाह तो फरमाए त मां अल्लाह तव्हांखे ॾिसां पियो ऐं अल्लाह खां का शइ ॻुझी नाहे, अल्लाह खां का शइ पोशीदा नाहे। पोइ जेके नौशरो फेरोज़ में वेही पंहिंजे मालिक खे यादि कनि, पंहिंजे हबीब मुस्तफा जे तरीक़े ते अमल कनि, अल्लाह तो फरमाए से ई मूं अल्लाह वटि कामयाब ऐं कामरान बणिजी विया आहिनि। फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा, मां अल्लाह उन्हनि खे सुहिणी ज़िंदगी सां जीआरींदो आहियां। जेके मूं रब जा बणिजी वञनि, मूं अल्लाह जा बणिजी वञनि, मूं रब जे रस्ते ते हलण वारा बणिजी वञनि। दुनिया जा दुख ॾिसी, दुनिया जा गम ॾिसी को माण्हू महांगाई जे करे मुंहुं फेरे वञे, अल्लाह मूंसां हीअं कयो, अल्लाह जे कावड़िया वेठा आहिनि। दुनिया जी का मुसीबत अचे त रब ते नाराज़ थी वञे। न, हज़ार दर्द मिलनि, हज़ार मुसीबतूं अचनि, पर जेको मालिक जो दर वरतो आहे, जेका मुस्तफा सां लऊं लाती आहे, दुनिया हिक पासे खां ॿिए पासे थी वञे पर ईमान वारो कॾहिं यार जो दर कोन छॾींदो। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झो था हले कोन था सम्झो? पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या नबी। मुझे मुर्शिद दिलबर साईं इन फ़लसफ़े के, इन ॻाल्हि खे जेका मूं ॻाल्हि तव्हांखे सम्झाई शेर में बयान कई आहे। दुनिया वारा छा बि चवनि, ईमान वारो ईअं चवंदो आहे त ही ॿार बचा घर तरो, ही सिर्फ़ अवां जो या रसूल अल्लाह। ही ॿार बचा घर तरो, ही सिर्फ़ अवां जो जे राज रुसन सारा, अल्लाह राज रुसन सारा, मूल दरब अवां जो अल्लाह राज रुसन सारा, मूल दरब अवां जो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ये चो दिलबर साईं तो फरमाए, ओ तू राज़ी रही राणा, नाहे कान कहीं बेजी, नाहे कान कहीं बेजी, कमज़ोर कम तरखे आधरब अवां जो कमज़ोर ऐं कम तरखे आधरब अवां जो अल्लाह दुनिया जे दर्द ॾिना सब सूर सठम सिर ते, छो त मुझे जख्मन जो मरहम बस जिक्र अवां जो जख्मन जो मरहम
बस जिक्र अवां जो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह कंहिंखे तकलीफ़ पहुचंदी आहे कंहिंखे दर्द पहुचंदो आहे डॉक्टर ॾे वेंदो डॉक्टर खां इलाज कराईंदो कंहिंखे कहिड़ी शइ में सुकून मिलंदो आहे कंहिंखे कहिड़ी शइ में तस्कीन हासिल थींदी आहे कोई यारनि जी कचहरी में सुकून वठंदो आहे को दुनिया वारनि जी यारी में सुकून वठंदो आहे को ज़ाल ऐं अयाल जी मोहब्बत में तस्कीन हासिल कंदो आहे को दुनिया वारनि जी यारीअ में कचहरीअ में रातनि जे ओजागे में के नशे ऐं पते में के बेहयाई में सुकून ॻोल्हींदा आहिनि ईमान वारे खे सुकून मदीने वारे जे ज़िक्र में हासिल थींदो आहे वरी जो सुभान अल्लाह अल्लाह ॻाल्हि सम्झो था मूं फ़क़ीर जी में कोन हक़ सुणा हक़ सुभान अल्लाह अल्लाह तो फरमाए मूं अल्लाह हयाती बि ॾिनी आहे मूं अल्लाह मौत बि ठाहियो आहे मूं रब तव्हांखे नौशर वारो ज़िंदगी बि ॾिनी आहे ऐं मौत बि ईंदो इन ज़िंदगीअ में इन हयात में मां अल्लाह ॾिसण चाहियां थो त कहिड़ा कहिड़ा आहिनि जेके पंहिंजी हयातीअ में मुंहिंजे दिलबर नबी सां वफ़ादार थी ॾेखारनि था सुभान अल्लाह जेको माण्हू पंहिंजी हयाती पंहिंजे हबीब जी उल्फत में गुज़ारे पंहिंजी ज़िंदगीअ वा तवज्जो ॾिया दिलियूं हाज़िर कयो ज़िंदगी हयाती अल्लाह उन जे रसूल जे तरीक़े ते गुज़ारे अमलन सालिहन कंदे गुज़ारे सुहिणा अमल कंदे गुज़ारे अल्लाह जे फरमान ते हले मदीने वारे साईं जो ताबेदार बणजी वञे मुस्तफा जो इत्तबा इख्तियार करे अल्लाह जी बात वठे कुरान पढ़े अमल करे नबी जे फरमान ते हले अल्लाह कुरान में ऐलान कयो फलनुहियन्नहु हयातन तय्यबा सुभान अल्लाह इन जी जिंदगी भली है हाय हाय सुभान अल्लाह इन जी हयाती भली है ॻाल्हि सम्झो था हले कोन था सम्झो हिकिड़े माण्हू माल ऐं दौलत गॾु कयो आहे बंगला ऐं गाॾियूं ठाहियईं जायदाद ऐं मिल्कियत ठाहियईं ज़मीनूं ऐं ज़राअत जमा कयईं पैसो बैंक बैलेंस ठाहियईं हेॾा ॿियो सादरो फ़क़ीर आहे ईमान वारो आहे जंहिंजे पल्ले ॿी का शइ नाहे हिकु मदीने वारे साईं जी मोहबत आहे महबूब जे दीन ते अमल आहे सुभान अल्लाह माण्हू सम्झनि था हे जेको दुनिया में माल ऐं दौलत गॾु करण वारो आहे मादियत जो ज़मानो आहे न बा मादी ज़िंदगी अहिड़ी माण्हुनि जी ज़िंदगी हिन मादियत ज़हन में वेही वई आहे दुनिया खां सवाइ ॿी का शइ नज़र ई नथी अचे आहे न आहे पैसो आहे पैसे जे करे भाव भाव खां विछड़ियो वेठो आहे पीउ जी बेफ़रमानी कयो वेठा आहिनि थिया साईं मुंहिंजा 10 रुपए ते माण्हू जो सिर थो कलम करे 10 रुपए असांजे शहर तलहार में कुझु साल अॻु में जी ॻाल्हि आहे तो पकोड़नि वारे जे दुकान ते वियो चई त चटणी सवाई ॾे मशहूरु वाक़ियो आहे तव्हां ॿुधो आहे चटणी न विझी ॾिनई हुन ते साईं खानदानी तकरार थी वियो होॾां हो झेड़े जे लाइ आया हेॾां हे झेड़े जे लाइ अस्तगफिरुल्लाह हाणे 4-5 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे त पंचर लॻराइण जे लाइ वियो हमरा पंचर पियो लॻराए हिते सखर में पंचर पियो लॻराए हुन चयो 20 रुपया ॾे हुन चयो पंचर वारो चयो 30 रुपया ॾे 10 रुपए ते झगड़ो थी पियो हुनजो सिर कलम करे छॾी मारे छॾी पैसे सां प्यार दुनिया सां दौलत सां मादियत जो मोहताज बणजी वियो इंसान पैसे जो गुलाम बणजी वियो दुनिया का सिवा उनखे ॿी का तरजीह नज़र नथी अचे दौलत का सिवा उनखे ॿी का शइ नज़र नथी अचे हालांकि हक़ीक़त इहा आहे हेॾा मरंदे तुंहिंजे पैसे खे ख़र्च करण वारा ॿिया अची वेंदा तुंहिंजे खटोले ते सुम्हण वारा ॿिया अची वेंदा तुंहिंजे कपिड़नि खे पहिरण वारा ॿिया अची वेंदा ओ जेका भली मोबाइल वठी तो नाज़ नखरे सां हली तो इनखे हलाइण वारा ॿिया अची वेंदा हक्का सोना हक्का गपाइण वारा ॿिया हाय हाय तुंहिंजा इस्तेमाल जा सामान ॿियनि जे हथ अची वेंदा तुंहिंजो खातो तब्दील थी वेंदो तुंहिंजे घर में रहण वारा ॿिया अची वेंदा
इन दुनिया सा छो दिल नाई जेका फानिया रब तो फरमाए तो कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम। अर्शे खत्म थी वेंदी बाकी रहण वारी ज़ात तुंहिंजे अल्लाह जी चओ सुभान अल्लाह। अब ॻाल्हि सम्झो था कोन था सम्झो रब तो फरमाए था मुंहिंजा बणिजी वञो मां अल्लाह अहिड़ो त करीम आहियां तुंहिंजे मौत खे मां अल्लाह ज़िंदगी में तब्दील फरमाए तुंहिंजो मौत न हूंदो तुंहिंजो मरण न हूंदो तुझे मौत के बमा अल्लाह हयाती में बदलाए छड़ी गाल समझो दाले कोन था समझो सो हजरत सैयदना इमाम जाफर सादिक रज़ी अल्लाह तआला अन्हु इमाम जाफर सादिक तो फरमाए तो मौत मरण जो नालो ना है मिटजी वणन जो नालो ना है खत्म थी वणन जो नालो ना है दुनिया में मेसार जी वणन जो नालो ना है अल मौत जसरुन यूसिलुल हबीब इलल हबीब मौत हिकड़ी पुलवा हिकड़ी मोरिया जेका हिकड़े महबूब के बे महबूब सा मिलायण जो कम कंदी आ तो सुभान अल्लाह हुजे को आशिक परवान हो न जे ला मौत ईद बनजी वने हिकड़ो माण्हू सॼी ज़िंदगी दुनिया सां लऊं लाहींदे गुज़ारी हिकड़ो माण्हू आहे जे ज़िंदगी दुनिया ठाहिण जे लाइ गुज़ारी दुनिया जमो करण जे लाइ गुज़ारी उनजी हयाती में अल्लाह आहे ई कोन तवजह मुड़िया तव्हांजो उनजी हयाती में उनजे मामलात में उनजी ॾेती लेती में उनजे वापार में उनजी तिजारत में उनजे रिश्तन कायम करण में उनजी सुबुह ऐं शाम में उनजी ज़िंदगी में रब आहे ई कोन असां ॿुधायो तव्हां पंहिंजी ज़िंदगी ॾे निहारियो त तव्हां केतिरो अल्लाह जे हुक्मनि जी ताबेदारी कयो था पंहिंजी हयाती ते गौर कयो थोरो पंहिंजे दिलि जे अंदरि निहारियो मां पंहिंजे गिरेबान में निहारिया तव्हां पंहिंजे गिरेबान में निहारियो शादी कंदासीं त दुनिया वारनि खे ख़ुशि करण जे लाइ रीतुनि ऐं रस्मुनि खे जारी करण जे लाइ रवाजनि खे पूरे करण जे लाइ जे मरणो आहे या परणो आहे हयाती आहे कचहरी आहे ॾिहाड़ आहिनि ईदूं आहिनि बरातूं आहिनि से दुनिया खे ॾेखारण जे लाइ दुनिया जे रीतुनि रस्मुनि रवाजनि तहत गुज़ारींदासीं असांजी ज़िंदगी में अल्लाह आहे ई कोन ॼण असांजी ज़िंदगी में मदीने वारे जो फरमान आहे ई कोन अमल जो नामो निशान नाहे त तुंहिंजो मौत बि पुछड़ो थींदो बुरो थींदो छो त रब खे यादि कयो ई कोन अथई हेॾा ईमान वारो आहे हेॾा हिकिड़ो मोमिन आहे जंहिंजो उथण बि अल्लाह जे लाइ ॻाल्हाइणो अल्लाह जे लाइ निहारणो अल्लाह जे लाइ उनजो जुदा थियणो अल्लाह जे लाइ उनजो मोहब्बत करण अल्लाह जे लाइ उनजो मिटी ॻंढण अल्लाह जे लाइ उनजो छिनणो अल्लाह जे लाइ उनजो सुबुह शाम अल्लाह जे लाइ पियो गुज़रे रब तो फरमाए इनखे मूं अल्लाह सां मिलण जो शौक़ु आहे जे इनखे मुलाक़ात जो शौक़ु आहे त इन बहाने सां मूं अल्लाह खे बि मुलाक़ात जो शौक़ु आहे वरी जो सुभान अल्लाह मुझो नबी तो फरमाए तो मन अहब्ब लिका अल्लाह अहब्ब अल्लाह लिका सुभान अल्लाह थकल सुभान अल्लाह न सुभान अल्लाह करे मु फकीर जी गुफ्तगू ता के समझ में अचे हले गाल समझो ता को ता समझो इरादो कयो त जेका गुफ्तगू ॿुधंदासीं ते अमल करे ॾेखारींदासीं इंशाअल्लाह मदीने वारो साईं तो फरमाए त जे माण्हू इहा मोहब्बत रखी इहा चाहत सीने में अपनाई तवज्जो जंहिंजे दिल में इहा मोहब्बत आहे त यार अल्लाह सां मुलाक़ात कयां मदीने वारे साईं सां मुलाक़ात कयां रब जो दीदार कयां पांजे हबीब मदीने वारे साईं जो दीदार कयां चो सुभान अल्लाह जॾहिं इहा शौक़ इहा तड़प ज़िंदगी में आहे रब तो फरमाए त अल्लाह खे बि हिन सां मिलण जो शौक़ु आहे
मदीने वारो साईं बि चाहींदो आहे त इनखे दीदार कराया जेको अखियूं मुंहिंजे मोहब्बत में वहाईंदो आहे। नथा चओ सुभान अल्लाह। को कंहिंखे चाहे, को कंहिंखे चाहे, को कंहिंसां प्यार करे, को कंहिंसां चाहत जो नातो ॻंढे, पर नौशहरे जो आशिक ईअं चवंदो आहे त महबूब दुनिया में लख लेकिन दिलदार मदीने वारो आहे। चओ सुभान अल्लाह। ओ सोना बि सवें थिया सभिनी जो सरदार मदीने वारो आहे। अल्लाह सोना बि सवें थिया सभिनी जो सरदार मदीने वारो आहे। सभु इंसाननि में आला पर नबीन जो वो इमाम हो। सब इंसानन में आला पर नबीन जो वो इमाम हो। अक़सा में हुआ सब सफ दर सफ महदार मदीने वारो जोर सा जो सुभान अल्लाह। है महबूब महबूब जो दर्ज है वरतो आ नौशहरे वारो महबूब जो दर्ज है वरतो आ काल हर न लोडे ते सघंदी। ओ गरीब नगम करे हित हुत जो गमटार मदीने वारो आ। ओ गरीब नगम कर हित हुत जो गमटार मदीने वारो आ। कोने दिल पर साईं खे काल के जी छोटा है हथड़ो हबीब जी दामन में। कोने दिल पर साईं खे कान के जी आहे हथड़ो हबीब जी दामन में। वो रखे दामन जो थो नंग नंगी रखे दामन जो थो नंग नंगी नंगदार मदीने वारो आ। सुभान अल्लाह। गाल वणिया त हिकिड़ो दफ़ो वरी चओ सुभान अल्लाह। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। बाबा कौल मुबारक ॿुधायो हज़रत इमाम जाफर सादिक जो तवज्जो ॾिजो। फरमाए थो त मौत हिकिड़े महबूब खे ॿिए महबूब सां मिलाइण जे लाइ ज़रियो आहे, ख़त्म थियण जो नालो न आहे। हाणे क़ुरान जी आयत जेका हिन फ़क़ीर पढ़ी सूरह मुल्क वारी, अल्लाह तो फरमाए अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात। अल्लाह हुआ जे पैदा कयो मौत खे ऐं हयातीअ खे। पहिरियां हयाती आहे या पहिरियां मौत आहे? ॻाल्हायो। अॻ में हयात आहियूं, वेठा आहियूं, जहिड़ा आहियूं। हाणे मौत ईंदो। मौत आयो तॾहिं त ईसा अलैहिस्सलाम जी मजलिस सजाई आहे न साईं मुश्ताक। अल्लाह उन्हनि जे पोयरनि जी मग़फ़िरत फरमाईंदो। सुभान अल्लाह। तवज्जो ॾियो। मौत बाद में ईंदो आहे, अव्वल हयाती आहे। पर अल्लाह इए फरमायो त अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात। ॻाल्हि समझो अबा। अल्लाह तो फरमाए पहिरियां मौत पैदा कयुमि पोइ हयाती पैदा कयुमि। इशारो अल्लाह इए तो ॾिए बा। क़ुरान गैर ज़रूरी ॻाल्हियूं न चवंदो आहे। क़ुरान बेमाना बेमक़सद
मकसद कलाम न चवंदो आ कुरान जेको ॻाल्हाए थो जेको चवे थो मकसद वारी ॻाल्हि आ कुरान माना ख़ैर जुमला ॻाल्हाईंदो आ हिक हिक अखर में लखे मानाऊं समायल आहिनि रब्बे काइनात जो फरमायो मूं अल्लाह मौत के पैदा कयो हयातीअ के पोइ पैदा कयो असल में रब ॿुधाइण थो चाहे माण्हू चवनि था त हीअ हयाती आहे इहा ई ज़िंदगी आहे इते ई रहंदासीं खाईंदासीं पीअंदासीं मौत ईंदो त क़ब्र में वञी पवंदासीं मिलिया मेट थी वेंदासीं नालो मिटजी वेंदो रब थो फरमाए ईअं नाहे असल हयाती त उहा आहे जेका मौत खां पोइ शुरू थींदी आहे समझो बाबा अल्लाह तो फरमान चाहे गोया के कुरान जो मफ़हूम इहो आहे कुरान जे लफ़्ज़नि जो मतलब इहो आहे कुरान जे लफ़्ज़नि जी माना ई आहे रब चवण चाहे छो त ए बना मां अल्लाह तव्हांजे लाइ मौत पैदा कयो पोइ हयाती पैदा कई यानी मौत अचण खां बाद में असुल हयाती बाद में शुरू थींदी आहे असुल ज़िंदगी पोइ शुरू थींदी आहे हाणे तव्हां हिन सादा ज़िंदगी में हिन मामूली ज़िंदगी में हिन महदूद हयातीअ में तैयारी कयो उन हयातीअ जी जेका मौत खां बाद में अचण वारी आहे गाल समझ में आई है कोन आई सुभान अल्लाह कुरान तो फरमाए कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत हर नफ्स के मौत जो जायको चखणो आहे सुभान अल्लाह लफ्ज़ी माना कयूं त इन में अजीब इसरार आहे रब तो फरमाए मौत भी जायके जी शय आहे चओ सुभान अल्लाह हैरत आहे न अजीब ॻाल्हि आहे न रब तो फरमान चाहे अल्लाह फरमाए तो कुरान जा लफ्ज़ आहिनि ज़ाइक़तुल मौत मौत जो भी हिकिड़ो ज़ाइको आहे ये लूण जो पंहिंजो ज़ाइको आहे मिर्च जो पंहिंजो ज़ाइको आहे चांहि जो पंहिंजो ज़ाइको आहे पोड़ जो पंहिंजो ज़ाइको आहे कॉफ़ी जो पंहिंजो ज़ाइको आहे पाणी जो पंहिंजो ज़ाइको आहे हा बा मिठो खट्टो चरो अल्लाह ताला वात में ज़ाइका उन जी सुञाण वात में रखाए छॾी आहे मौत भी हिकिड़ो ज़ाइको आहे भलन जे लाइ मौत जो ज़ाइको भलो आहे बुरनि जे लाइ मौत जो ज़ाइको बुरो आहे बुरो माण्हू बदकार माण्हू मौत न चाहींदो आहे उनखे मौत बुरो लॻंदो आहे छो त उनखे अल्लाह सां मुलाक़ात जो को शौक़ आहे ई कोन उनखे ख़बर आहे मरंदुसि त जहन्नम जे खॾ में वञी पवंदुसि दोज़ख जे तरे में पवंदुसि जहन्नम में जलंदुसि सड़ंदुसि मरंदुसि ईमान वारो त ईअं चवंदो आहे मौत अचे हिजाब खॼनि त मदीने वारे जो दीदार थिए सही बुखारी शरीफ जी हदीस आहे मदीने वारे साईं फरमायो जीअं जो कुल्ले कांधी कब्र में मैयत खे दफन करे वेंदा आहिनि ॿ मलाइका अल्लाह जा मुनकिर नकीर सुहिणी सूरत सां लौटींदा आहिनि ऐं दिलबर नबी जो दीदार कराइण जे लाइ उनखे साईं जे साम्हूं पेश कंदा आहिनि चओ सुभान अल्लाह मां इएं त कोन चवंदुसि नबी जी सूरत उन जे साम्हूं पेश कंदा मां इएं थो चवां असुल मतिलब इहो आहे त बाने खे नौशहरे जे सुन्नी आशिक खे वठी मदीने वारे जे आॾो पेश कंदा आहिनि या रसूल अल्लाह तुंहिंजो गुलाम अची वियो चओ सुभान अल्लाह मलाइक पुछा कंदा मां कुंत तक़ूल फी हक़ हाज़िर रजुल ॿुधा छा चवंदो हुई ॿुधा कहिड़ियूं ख़बरूं कंदो हुई नबी जे लाइ वो परे पासे वारो हूंदो त उहो त चुप कयो वेठो हूंदो उनखे ख़बर हुई त मां ज़िंदगी में महबूबनि खे पाण जहिड़ो चई आयुसि बुरो भलो चई आयुसि हाणे हिते छा चवां हूंदो कोई सुन्नी आशिक चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो त ईअं चवंदो या रसूल अल्लाह ॾियो दीदार जी खोले दरी मस्तवा महबूब तोले दिल दीवानी ही चरी दीदार ले दिल रुबा अखड़ियों सिकन मुंहिंजो सदा
मलाइको छा था पुछा कयो जियो चोरी में झिजे ऐं प्याज गिर जेरा झुरी सुभान अल्लाह हाँ यार हाँ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु तो फरमाए मुस्तदरक हाकिम जा लफ्ज है ने त अल मौत तुहफतुल मुमिन मौत ईमान वारे जेला अल्लाह जो एक तोहफो आहे ईमान वारे जेला मोमिन जेला ईमान वारो इश्क वारो मदीने वारे जी तरफ रखण वारो उन जेला मौत अल्लाह जे तरफा एक तोहफो वा अबा तोहफो खुशी दींदो आ या गम दींदो आ बुधायो खुशी दींदो आ तवां के को प्यारो तोहफो दे तवां जो दोस्त आ तवां जो दिल प्यारो दोस्त आ तवां के वणे तो हुन सां तुंहिंजी यारी आ तुंहिंजी हुन सां यारी आ वो तोरे तोहफो मोकले त सुठी शइ मोकलींदो न ॻाल्हायो साम्हूं वारा ॻाल्हायो त विच वारा चुप करे वेठा आहियो अल्लाह मदीनो ॾेखारींदो ॻाल्हायो मां ॾिघी तकरीर कोन कंदुसि मुख़्तसर तकरीर कंदुसि तवजो ॾियो सुभान अल्लाह भलो यार भलो तोहफ़ो मोकिलींदो आहे ऐं यारी जो अल्लाह सां थी वञे दोस्ती जो रब सां थी वञे माण्हू चवंदा अल्लाह बि यारी रखंदो आहे छा हा रखंदो आहे क़ुर थो चवे अल्लाह वलीउल्लज़ीना आमनू अल्लाह मोमिननि सां यारी रखंदो आहे अल्लाह मोमिननि खे पंहिंजो दोस्त बनाईंदो आहे जॾहिं दोस्त दोस्त ॾे तोहफ़ो मोकिले त को जहिड़ो तहिड़ो तोहफ़ो कोन ॾींदो आहे तोहफ़तुल मोमिन अल मौत नबी सही ने फरमाया तो मोमिन जेला तोहफो नबी सही ने बल्कि हजरत अब्दुल्लाह बिन मसूद या उमर तो फरमाए मोमिन जेला तोहफो मौत जी सूरत में रब तैयार कयो आ छा जेला जो काफरन जेला ये दुनिया सुकून जी जाए आ नबी सही ने फरमाए दुनिया सिजनुल मुमिन व जन्नतुल काफिर ये दुनिया ईमान वारन जेला जन्नत नाहे हिकड़ो दोज़ख मिसला कैद खाने मिसला सख्ती मिसला पर काफरन जे लाइ ये दुनिया जन्नत आ उन्हनि जे लाइ दुनिया है सुकून आ रहाइश आ हर शइ में तस्कीन हासिल कंदा आहिनि नबी सही तो फरमाए ईमान वारनि जे लाइ दुनिया कैद खानो आ हाय हाय वध में वध मोमिन जे लाइ सुकून जी जाइ मस्जिद आ तो सुभान अल्लाह नबी से फरमाया मुनाफिक मस्जिद में इंदो न ये महसूस कंदो जी पखी के पिंजरे में बंद करे छड़बो पखी आजाद पंछी उन के पिंजरे में बंद कयो तो भितकंदो लुछंदो तड़पंदो खंबड़ाटियूं पियो हणंदो नबी से फरमाया मुनाफिक काफिर मस्जिद में इंदा न लुछंदा तड़पंदा बस जल्दी जान छुटे तो बाहर निकरो असा जे कुछ मानू जो हाल भी हुआ हर शल्लन मौलवी हिकड़ो मिनट नमाज में इकामत का देर करे वो ये मौलवी के दिसंदा या मौलवी 10,000 रुपए उधार वठी खाई वियो जे जंहिंजो घर में दबकी ते नालो ना है सो भी मस्जिद जे मौलवी ते कावड़िया ईंदा गाल सही तो कया गलत तो चो अच्छा मस्जिद जी कमेटी वारा हिकड़ो लफ्ज चवंदो असांजो उस्ताद अल्लामा खातिम हुसैन रिजवी रहमतुल्लाह अलैह मां वो लफ्ज चवां नथो ॾाढो ॾुखियो लफ्ज़ हो पर चवंदो त इहे सभिनी खां वॾा पिटिया उहे आहिनि जेके मस्जिद जे मौलवी ते कावड़जी ईंदा आहिनि अल्लाह हिदायत ॾे जंहिंजी घर में न हले सो अचे मस्जिद जे मौलवी ते कावड़ मस्जिद जो मौलवी वीचारो छा चवे मजबूर आहे महांगाई जो ज़मानो आहे छा कयूं न मस्जिद में अचो भली 5 मिनट जमात के देर थी वञे न आका करीम फरमायो तव्हां जो भले में भलो वक्त हुओ आहे जेको नमाज जे इंतजार में तव्हां मस्जिद में गुज़ारींदा आहियो मदीने वारो साईं तो फरमाए मोमिन मस्जिद में अचे त इए करार वठंदो आहे जीअं मच्छी पाणीअ में सुकून वठंदी आहे चओ सुभान अल्लाह मच्छी के पानी खां बाहर कढो लुछंदी तड़पंदी फटकंदी रड़ियूं दाहूं कंदी हवा जो सीटी बंद करी
सुभान अल्लाह। मच्छी के पानी में विझो तो करार अची वेंदुस। मुझो नबी तो फरमाए तो मोमिन बि जडे मस्जिद में ईंदा आहिनि तो उन्हनि खे ईअं करार वेंदो आहे। जोर सां चओ सुभान अल्लाह। तव्हां बि इंशाअल्लाह मोमिन थींदो, मस्जिद सां प्यार कंदो, 5 वक्त नमाज पढ़ण वारा थींदो इंशाअल्लाह। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। मो अर्ज कयो नबी सही फरमायो तो मोमिनन जे ला दुनिया कैद खानो आ, काफरन जे ला दुनिया जन्नत है, छा जे ला कैद खानो आ। इन गाल जो फलसफो बुजुर्गन इन तरह बयान कयो आ। अब दुनिया में अल्लाह जो दीदार मुमकिन ना है। अल्लाह के दिसण हिनन अखियुनि सां, मथे जी अखियुनि सां रब खे ॾिसण मुमकिन न आहे, मुहाला नामुमकिन ना। को नबी हुजे, वली हुजे, पैगंबर हुजे, शान वारो उलुल अज़म रसूल छो न हुजे, पर मथे जी अखियुनि सां अल्लाह खे नथो ॾिसी सघे। हिन मथे जी अखियुनि सां हिन दुनिया में सुजाॻीअ जी कैफ़ियत में जेकॾहिं रब खे को ॾिसी सघे थो त उहो तुंहिंजो मुंहिंजो दिलबर नबी मोहम्मद मुस्तफ़ा करीम। चओ सुभान अल्लाह। अब ॻाल्हि समझ में आई हले कोन आई? हाँ, कशफ में, ख्वाब में, निंड में अल्लाह ताला पंहिंजो दीदार कराईंदो आहे मोमिनन खे। हैदर करार फरमाए मूं अल्लाह खे ॾिठो। हज़रत सैयदना इमाम हसन अलैहिस्सलाम फरमाए मूं अल्लाह खे ॾिठो। बायज़ीद बुस्तामी चयो मूं अल्लाह खे ॾिठो। असांजी सिंध जो बुज़ुर्ग हुयो, हाला में वञो, हे हाला आहे मखदूम नूह सरवर रहमतुल्लाह अलैह। नूह सरवर नालो ॿुधो अथव न? मखदूम हाला वारा जेके मखदूम आहिनि, नूह सरवर रहमतुल्लाह अलैह अल्लाह जे ज़िक्र में, अल्लाह जी मोहब्बत में एतिरो महव थी वेंदा हुया जो हिकिड़े ॾियारे दावा कयनि मां मथे जी अखियुनि सां सुजाॻीअ में पंहिंजे रब जो दीदार थो कयां। सुभान अल्लाह। या दावा कयनि ख़बर हलंदे हलंदे सेवण जे पासे में बूबक शहर आहे। बूबक फिटल हाणे फिटी वियो आहे, उन ज़माने में वॾो शहर हुयो। इन बूबक में हिकिड़ो बुज़ुर्ग रहंदो हुयो, नालो हुयसि मखदूम मोहम्मद जाफर बूबकाई रहमतुल्लाह अलैह। वॾो इमाम थी गुज़रियो आहे, वॾो फ़क़ीह थी गुज़रियो आहे, वॾो आलिम थी गुज़रियो आहे। सुभान अल्लाह। असांजे सिंध में अहिड़ा आलिम हुया जो अरब बि उन्हनि खां सिखण जे लाइ रहिया हुया। अरब में, अजम में, हिंद सिंध में, पूरी दुनिया में इल्म जो फैज़ पखेड़ण वारा असांजा सिंध जा आलिम हुया। अॼु बि मदरसनि में जेका सही बुखारी शरीफ़ पढ़ाईंदा आहिनि न, उन में हाशो असांजे सिंधी आलिमनि जो लिखियल आहे। चओ सुभान अल्लाह। हज़रत मखदूम जाफर बूबकाई उन्हनि आलिमनि मंझां हुयो। इहा ख़बर जेका हज़रत नूह सरवर जी पंहिंजे अखियुनि सां, मथे जी अखियुनि सां अल्लाह जो दीदार थो कयां, इहा ख़बर हलंदे हलंदे अचे हज़रत मखदूम जाफर बूबकाई ताईं पहुती। मखदूम जाफर साईं उतां सफ़र कयो वा, सेवण मां निकितो, अचे हाला पहुतो। हाला में हज़रत साईं नूह सरवर खे चवण लॻो साईं तव्हां हीअ दावा कई आहे। साईं फरमायो हाओ मूं दावा कई आहे, मां पंहिंजे मथे जी अखियुनि सां अल्लाह जो दीदार थो कयां। मखदूम जाफर चयो साईं ईअं मुमकिन न आहे, छो त क़ुरान ग़लति नथो चई सघे, नबी जो फरमान ग़लति नथो थी सघे। नबी साईं मनो कई आहे, नबी साईं इन ॻाल्हि खां इनकार कयो आहे, मथे जी अखियुनि सां को रब जो दीदार नथो करे सघे। साईं फरमायो मां तव्हां रहो, जॾहिं इहा कैफ़ियत ईंदी तव्हांखे घुराईंदुसि। हिकिड़े ॾियारे ज़िक्र में वेठा हुया, अल्लाह जी मोहब्बत में वजदानी कैफ़ियत तारी थी। फरमाईंदा त हाणे मां पंहिंजे अल्लाह जो दीदार कयां। तो सुभान अल्लाह। मां अल्लाह खे ॾिसां थो। हज़रत साईं जाफर मखदूम मोहम्मद जाफर बूबकाई आया। साईं ॿुधायो हाओ अल्लाह खे ॾिसां थो। साईं फरमायो कीअं था ॾिसो? चई हिननि अखियुनि सां थो ॾिसां। साईं जाफर साईं फरमायो अखियूं बंदि कयो। अखियूं जो बंदि कयनि
फरमाए हाणे ॿुधायो ॾिसो था या न? चई हाओ ॾिसां पियो। चई अखियूं खोलियो। चई ॾिसो था या न? चई हाओ ॾिसां थो। अखियूं वरी बंदि करायनि, वरी खोलायनि, 3 दफ़ा इहो अमल दोहरायनि। हज़रत साईं मखदूम मोहम्मद जाफर बुबकाई फरमायो, ओ नूह जा हला वारा नूह, ओ अल्लाह वारा, या हीअ अख त नथी बंद थियण खां पोइ बि ॾिसी थो, या त हीअ अंदर वारी अख हाँ यार हाँ। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। या हीअ अख त नाहे, हीअ नज़र त नाहे, या त हीअ अख जेका अल्लाह तुंहिंजी रोशन कई आहे, तूं पंहिंजे बातिन जी नज़र सां रब जो दीदार पियो करी। सुभान अल्लाह। जी हाँ साईं तो सच चयो। जाफर सच चई। बुजुर्ग हुया त आलिमन खे मञंदा हुया। हाणे छलन को आलिम पीर खे नसीहत करे त पीर अञा वधीक कावड़जी पवंदो। आलिम को गाल नसीहत करे तो उनके मञजे, जो त आलिम शरीयत सेखारींदो आहे न। मखदूम साईं नूह सरवर ख़बर अथव छा फरमायो? साईं इहो शेर चयो त जे न हुजे हाँ जाफर त नूह थिए हाँ काफर। जे जाफर न हुजे हाँ त नूह ईमान खां निकिरी वञे हाँ, या उनजी महिरबानी आहे जंहिं मूंखे ईमान जो दग ॾेखारी। चओ सुभान अल्लाह। अर्ज़ पियो कयां त दुनिया में हिन मथे जी अख सां अल्लाह के ॾिसण मुमकिन नाहे। साहबा किराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, छा क़यामत में रब खे ॾिसंदासीं? साईं फरमायो जीअं मंझंदि जो सिज उभरंदो आहे, सिज चोटा चोट चढ़ींदो आहे, छा तव्हां ॾिसंदा आहियो या न? चए हाओ या रसूल अल्लाह, नज़र ईंदो आहे। साईं फरमायो जीअं मंझंदि जो सिज चमकंदो आहे, सॼी दुनिया वारा पंहिंजे अल्लाह जो ईअं दीदार कंदा। जन्नत में हुरूं हिन, कसूरूं हिन, नेमतूं हिन, अहिड़ियूं नेमतूं जेके अल्लाह सूरह रहमान खोल बार बार याद ॾियारे चए थो, फबिअई आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो? अल्लाह ताला थो फरमाए अहिड़ियूं नेमतूं तयार कयूं अथम, न तव्हांजे कननि उहे ॿुधियूं हूंदियूं, न तव्हांजे अखियूं कॾहिं ॾिठियूं हूंदियूं, न तव्हांजे दिलि दिमाग़ में उन्हनि जो तसवुर आयो हूंदो। अहिड़ियूं नेमतूं जन्नत में तयार आहिनि, पर तन सभिनी नेमतुनि खां वॾे में वॾी नेमत इहा हूंदी, कन ख़ुशि नसीबनि खे उहा नेमत नसीब थींदी जो उहे अल्लाह खे ॾिसंदा, अल्लाह उन्हनि खे ॾिसंदो। अल्लाह कंदो असां हर उन्हनि में शामिल हूंदासीं, असां सभु पंहिंजे रब जो दीदार कंदासीं। चओ आमीन। इहो थियो आख़िरत में, इहो थियो मरण खां पोइ जो कमु। हिन दुनिया में त मुमकिन न आहे न। मूसा कलीमुल्लाह तॾहिं पे रुनो, ख़बर हुई अल्लाह जो दीदार न थींदो, रब जो दीदार नसीब न थींदो, पर वरी बि इश्क मां, मोहब्बत मां, चाह मां, विजदान मां रड़ कई, रब्बी अरिनी अंज़ुर इलैक। मौला हिजाब हटा तुंहिंजो दीदार कया, ओ मुंहिंजा मौला हिजाब परे कर तुंहिंजो दीदार कया। रब फरमायोसि त नथो ॾेखारियां ईअं न, अल्लाह ईअं न चयोसि त नथो दीदार करायां। रब फरमायोसि लन तरानी, मूसा ॾिसी न सघंदे, तुंहिंजे अखियुनि में ताक़त ई नाहे, कुवत ई नाहे। हिन ज़मीन जो इंसान थी करे ऐं हिन हयाती में मूंखे ॾिसी सघी, इहो शान आहे त मोहम्मद मुस्तफ़ा जो शान। न तेरी आँख देखे ए मूसा, न चश्मे अंबिया देखे, न तेरी आँख देखे ए मूसा, न चश्मे अंबिया देखे, मुझे देखे तो ए मूसा मोहम्मद मुस्तफा देखे। जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हजरत बिलाल वफात पियो करे, तवज्जो जो हेॾे थकजी पिया हुआ।
15 मिनट बाक़ी कलाक पूरो थींदो को कलाक ताईं को वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे कलाक त ॿुधो अलाह मदीनो ॾेखारींदो आहे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम सैयदना बिलाल वफ़ात जो टाइम आयो घर वारी सेरा दी वेठी आहे रोए पई वाह हुज़ना हाय गम हाय दुख हाय परेशानी मुझो घर मुखां जुदा पियो थे मुझो घर वारो मुखां जुदा पियो थे हज़रत सैयदना बिलाल रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो ओ घर वारी रो न अज दुख जो टाइम ना है वाह तरबा वाह ईदा हाय मुझे ला फरहत जो ॾियारो हाय मुझे ला खुशी जो ॾियारो था खुश थियो किबला मौत तो अचे खुश था जो साईं फरमायो छा जेला जो खदन नलकल अहिब्बत मुहम्मदा छो न खुश थिया जो सुभाणे पंहिंजे महबूब मुहम्मद करीम सां मुलाकात सुभान अल्लाह मौत पियो अचे मरण जो टाइम हुयो पर हजरत बिलाल तो चवे तो खुशी आ फरहत आ छो तो मुझो मौत ईंदो दुनिया में तारे दीदार मुस्तफा मुमकिन न रहियो आ नबी सां कचहरी मुमकिन न रही आ पर मरंदुस त मदीने वारे साईं सां मुलाकात हजरत सैयदना मुआज बिन जबल रज़ियल्लाहु तआला अन्हु जॾहिं वफ़ात पिया कनि पंहिंजे अखियुनि सां इज़राइल खे वेझो ईंदे ॾिसनि फरमाइनि था मरहबम बिल मौत बिसाइरिन जाअ अला फाकतिन ओ मौत भली करे आए खुश पिया थियनि खुश चओ सुभान अल्लाह मौत खे ॾिसी असां ड्रिजंदा आहियूं मरी वियासीं हाणे मौत थींदो हीअं थींदो हूअं थींदो हे सहाबी रसूल वफ़ात जो वक्त आयो मरहबा मरहबा कंहिंखे भली कार चइबी आहे न को मोहब्बत वारो अचे महबूब अचे प्यारो अचे दिल घुरियो अचे मुर्शिद अची वियो दरवाज़े ते मुर्शिद भली करे आए घणनि ॾींहंनि खां पोइ यार मिलिया बा भली करे आए मुंहिंजे अंगण खे उजारी हुई चओ सुभान अल्लाह हजरत मुआज़ चवे ओ मौत भली करे आए हबीबुन जा अला फाकतिन फरमाए तो महबूब आयो वा जंहिंजो इंतजार हुयो जंहिंजे इंतजार में हयाती गुजारी हुयम वो महबूब आयो वा चयो वियो साईं छाजे ला महबूब था चो साईं को फरमाए न जे करे जो मौत ईंदो तो मदीने वारे साईं जो दीदार तो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु या रसूल हाणे अर्ज़ करे चुकुसि त मोहब्बत मदीने वारे साईं सां हूंदी त इहो प्यार नसीब थींदो तड़प नसीब थींदी शौक़ नसीब थींदो हाणे पंहिंजा जेके ज़हन जा ख़ल्फ़िशार अथव न मोहब्बतूं विरहायो वेठा आहियो दिल जा खाना अलॻि अलॻि ठाहियो वेठा आहियो हिकिड़े दिल में जे खाने में दुनिया बि आहे दौलत बि आहे यार बि आहे ज़ाल बि आहे हज़ार खाना ठहियो वेठा आहियूं छा सभई खाना ड्राहे फनी भोरा भोरा करे हिकु दिल जी हिकु खानो हिकिड़ो बड़ा जंहिंमां इहो आवाज़ अचे जेको मुंहिंजे मुर्शिद दिल भर साईं चओ त पिरीअ सां प्यारो आहे पक्को इकरार पिरीअ सां प्यार पक्को छा था चओ तव्हां ॻाल्हायो मशवरे वारो छा था चओ तव्हां नबी सां प्यार कबो कि न कोन कबो फरमाए तो पिरीअ सां प्यार
पको इकरार हबीब बेमिसाल बा कमाल अखियुनि जो ठारवा दिली दिलदारवा अखियुनि जो ठार दिली दिलदारवा है हबीब बेमिसाल बा कमालवा पिरीअ सां प्यारवा है जेको जग लाए रहमत खुदाई सारो आलम जहीं ते फिदाई 14 तबकनि अंदर मुस्तफ़ाई मने मोमिन संदन बादशाही नूरे खुदा बदरो दुजा शमसो दुहा नंगी नंगदारवा नंगी नंगदारवा यतीमन यारवा चोचो हबीब बेमिसाल बा कमालवा पिरीअ सां प्यारवा दर न वठंदे त नुक़सान तुंहिंजो आहे नबी जी यारी वारो दर न वठंदे त पुट औखो तोखे आ नुक़सान तोखे आ छो त दिलबर साईं तो चवे लखे आशिक संदन दर सलामी छा ग़ज़ाली ऐं रूमी छा जामी हूंदो महशर में हीरन जो हामी है दिलबर साईं कबूली गुलामी नूरे मुबीन हक़ुल यकीन सादिक अमीन वली सरकार पोइ असांजो बेड़ो पार वॾी सरकार असांजो बेड़ो पार बुलंद आवाज़ सां चओ हबीब बेमिसाल बा कमाल पिरीअ सां प्यार पको इकरार चाचो पिरीअ सां पको इकरार असांजो हबीब बेमिसाल बा कमाल सुभान अल्लाह जे इन मोहब्बत में मौत अचे कीअं ईंदो वो रूह कीअं कब्ज़ थींदो हलिया तोखे मदीने वारे साईं जो फरमान ॿुधायां ईमान वारो मरंदो आहे बेईमान न मुनकिर न कलमे पढ़ण वारो नबी सां इश्क रखण वारो मदीने वारे जे दीदार जो प्यासो को कहिड़ी शइ जो बुखियो को कहिड़ी शइ जो बुखियो आशिक मदीने वारे जे दीदार जो बुखियो इज़ा हद हद हुदिरल मुमिन अततु मलाइकतुर रहमत बिहरीरतिन बैदा मदीने वारो साईं तो फरमाए जॾहिं मोमिन जे लावण जो वक़्तु पुॼाणीअ ते अचे पहुचंदो आहे मौत जो टाइम करीब ईंदो आहे त हुन वटि रहमत जा मलाइका हली ईंदा आहिनि ऐं उन्हनि जे हथनि में सफ़ेद रंग जा अच्छे रंग जा पट ऐं रेशम जा कपड़ा हूंदा आहिनि हरीर सफ़ेद रंग जा पट जा रेशम जा कपड़ा हूंदा आहिनि फयकूलून उखरुजी रादियतम मर्दिया अनक इला रूहिल्लाह ओ ईमान वारा ओ मोमिन जा रूह इत्मीनान सां निकरी आ तू रब खां राज़ी थी वञो अल्लाह तोखां राज़ी थी वियो हाय 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 ओ जो मरण जे वक्त में इहा शे याद अची वञे न इन्नमल आमालु बिल खवातीम अमलन जो दारो मदार खात्मे ते आहे
जहिड़ी ज़िंदगी गुज़ारींदे मौत जे वक़्त में उहा शइ यादि हूंदे। असांजा क़िबला आलम फरमाइनि पिया त हिकिड़ो माण्हू हुजे हुके जो मवाली हुयो, सिगरेट, हुको, चिलिम। पोइ चिलिम अहिड़ी आदत हुयसि जो मरे पियो, सकरात जो वक़्तु वेझो आयो, मिट माइट अचे गॾु थिया, हुन चयो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, कलमो पढ़। चई कलमो कीअं पढ़ाए, हुको जेको आहे गिचीअ में हीअं फाथो पियो। फूक हुको हुको चवंदे चवंदे मरी वियो, कलमो नसीब कोन थियो। वो जो दिल हुके सां हुई, व्याजी हुजे व्याजी, हिकिड़ो व्याजी मरे पियो, मिट माइट आयसि, वाह कलमो पढ़, चओ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। चई इहो कलमो मुंहिंजी ज़ुबान तां निकिरे ई नथो, ज़ुबान तां वरे ई नथो, का शइ हीअं गले में हीअं मूंखे छलियो वेठी आहे ऐं इहो लफ़्ज़ मूंखां कढण नथी ॾे। वो जो व्याज हराम खाधई तो गले में अचे पियो। मरण जे वक़्त में अल्लाह खां पुट भलो मौत घुरंदा कयो। अल्लाह शल पंहिंजी पनाह में रखे। दरगाह फज़लाबाद शरीफ मातली में इहा अॼु खां तक़रीबन 7-8 साल अॻु में जी ॻाल्हि आई। रात जे वक़्त में हिकिड़ी औरत खे खणी आया, उनखे सकरात हुई, सकरात। मां पुट तव्हांखे उहे लम्हात बयान नथो करे सघां जेको उनखे सकरात जी तकलीफ़ हुई। हीअं उन हुजरे पाक में मुर्शिदनि जो हुजरो आहे मेहराब सां गॾु, उन में उन औरत खे सकरात पई थिए, हीअं मथे हली वञे, ज़ोर सां ज़मीन ते पई लॻे। मुंहिंजा लिंग पिया ॾकनि। अॼु 7-8 साल गुज़री विया आहिनि, पर अॼु बि उहा राति मूंखे यादि ईंदी आहे। अल्लाह जी ज़ात जो कसम, मूंखे हर शइ विसरी वेंदी। अल्लाह शल असांखे बुरे मौत खां बचाए, अल्लाह शल असांखे बुरे मौत खां बचाए। चओ आमीन। फरमाए सकरात हुजे हुनजे मथां यासीन शरीफ पढ़ो। हिन फ़कीर यासीन शरीफ जी तिलावत कया, हुनखे सुकून जो मौत आयो। मौत बुरी शइ आहे, पर जॾहिं तव्हां गुनाह कयो था, बदकारियूं कयो था, अल्लाह जी बेफ़रमानी कयो था, पोइ मौत बुरी शइ आहे। पर जॾहिं ईमान वारो जंहिंजो लम्हो लम्हो मुस्तफ़ा जी यादि में गुज़रंदो आहे, जंहिंजी ज़िंदगी जा ॾिहाड़ा, जंहिंजी ज़िंदगी जूं रातियूं मदीने वारे जे इश्क में गुज़रंदियूं आहिनि, अल्लाह जा मलाइक चवंदा आहिनि हलिया उख़रिजी, निकुर हिन जे जिस्म मां रादियतम मर्दिया। हे त मलाइकनि जा लफ़्ज़ आहिनि। ख़ुदि क़ुरान थो फरमाए त या अय्युहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिकी रादियतम मर्दिया। लिया मोतिया तू रब खां राज़ी थी वञ, अल्लाह वरी तोखां राज़ी थी वियो आहे। साईं जन फरमायो हिन जे रूह खे मलाइक खणी आसमाननि ॾे वेंदा आहिनि। फतख़रुजु कअतियबि रीहिल मिस्के, जीअं मुश्क जी ख़ुशबू हूंदी आहे, मुश्क में सुरहान हूंदी आहे, अहिड़ी अंबर में, मुश्क में, अतर में अहिड़ी ख़ुशबू न हूंदी आहे, अहिड़ी सुरहान ईमान वारे जो रूह में अल्लाह पैदा कंदो आहे। जीअं जो हुनजो रूह खणी मलाइक आसमाननि ॾे वेंदा आहिनि। फयातून बिही बाब समाए, मलाइक आसमान जे दर ते पहुचंदा आहिनि। मलाइक उन खां चवंदा आहिनि मा अतियब हाज़िहि रीह अल्लती जाअतकुम मिनल अर्द। ए मलाइको, ये कहिड़ी ख़ुशबू हुई आहे, ये छाजी सुरहान आहे जेका ज़मीन तां तव्हां आंदी आहे, अहिड़ी सुरहान, अहिड़ी सुगंध। मलाइक जेके रूह खणी ईंदा आहिनि से चवंदा आहिनि अबा दर खोलियो, हे ईमान वारे जे रूह जी ख़ुशबू हुई आहे जेको पंहिंजे अल्लाह जी कचहरी में पहुचण जे लाइ आयो आहे। वरी जो सुभान अल्लाह, अल्लाह सां मुलाक़ात कराए। फयतून बि अरवाहल मोमिनीन, हिन खे रूह खे खणी ऐं ॿिया जेके अॻु वफ़ात करे विया, अॻु फौत थी विया ईमान वारा, उन्हनि जा रूह आसमान ते हूंदा आहिनि। हे रूह खणी उन्हनि सां गॾु मिलाईंदा। चओ सुभान अल्लाह। फलहुम अशद्दु फरहम बिही मिन अहदिकुम बिगाइबिही यक़दमु अलैहि। मदीने वारो साईं तो फरमाए उहे रूहन सां जो गॾिबा आहिनि, नए रूह
रूह खे ॾिसी पुराणा रूह सुञाणंदा आहिनि अल्लाह असांजो फलाणो माइट वजह सां असांखे मिलियो आहे चओ सुभान अल्लाह मोमिन हूंदो न मुस्लमान हूंदो हुते मोमिननि जा रूह बि गॾु हूंदा हे जो ईंदो हिक ॿिए खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि फलहुम अशद्दु फरहा शदीद ख़ुशी थींदी आहे घणी ख़ुशी थींदी आहे लाज़मी आहे हे जो सॼी ज़िंदगी दस्तगीर जा गेच ॻाईंदो वियो उते जो वञे दस्तगीर जो रूह अखियुनि जे आॾो बीठो हुजे नथा चओ सुभान अल्लाह उते जो ॾिसे मिठे पीर जो रूह बीठो आहे उते जो ॾिसे कलंदर जो रूह बीठो आहे उते जो ॾिसे मशहूरी वारे साईं जो रूह बीठो आहे उते जो ॾिसे मिठो पीर आहे महबूब इलाही घोट आहे अल्लाह वारा बीठा आहिनि हे जो ॾिसंदो त ख़ुशि कोन थींदो जो जंहिंजी ज़िंदगी में ना तूं पढ़ियमि मनकब तूं पढ़ियमि हे त ठोड़ंदो अचे दस्तगीर जे कदम ते चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह उहे मिट माइट जेके आहिनि न फयसअलून माज़ा फ़अल फलान उहे पुछंदा आहिनि अबा असां पोयां पुट छॾे आयासीं उनजो छा हाल आहे चाचो छॾे आयासीं उनजो छा हाल आहे हिक ॿिए जो हाल अहवाल जेके दुनिया वारनि जो हाल उहे रूह पुछंदा आहिनि ज़ोर सां चओ सुभान अल्लाह हे तो मुलो चवे मरी विया मिट्टी में मिली विया खत्म थी विया बाबा न खत्म न दुरूद न छा मुझो यो तहां वारा मुर्दा आहिनि जेके आलम अरवाह में जन्नत वारनि रूहनि वटि पहुचनि ई कोन था त तव्हांखे भला मायूस करे छॾियो आहे मरंदे त तूं बि जहन्नम जे खॾ में पवंदे असांजा रूह निकिरंदा आहिनि त दस्तगीर सां मुइनुद्दीन अजमेरीअ सां लाहौरी पीर सां मदीने वारे साईं जे आशिकनि सां मिलंदा आहिनि ज़ोर सां चओ सुभान अल्लाह पोइ हे हमरा वरी पुछा कंदो आहे हमरा चवंदो आहे अम्मा अताकुम फिलाणो माण्हू जेको मूंखां अॻु में फौत थी वियो उनजो रूह नज़र नथो अचे मुंहिंजो माइट हुयो फिलाणो उहो वफ़ात करे वियो तंहिंजो रूह नथो ॾिसां सुञाणंदो न पंहिंजे माइटनि खे सुञाणंदो ज़िंदगी जो गुज़ारीअ ताईं उन्हनि जा रूह ॾिसंदो हिकिड़े माण्हू जो रूह न ॾिसंदो हे चवंदसि त कालू इज़हबी इला उम्मिही हाविया उनजे बुरनि अमलनि उनखे जहन्नम जे तर में पहुचायो उनजे गुनाहनि उनजे ख़ताउनि उनखे हिन जाइ ते न पहुचायो अल्लाह वारनि जे रूहनि सां मुत्तकी परहेज़गारनि वटि सालिहनि जी सोबत में वञण छॾे ॾिनई उन गुनाहनि सां दिलि लॻाई उन ख़ताउनि सां दिलि लॻाई इला उम्मिहिल हाविया उनखे जहन्नम जे तरे में उछलायो वियो आहे तूं ख़ुशि नसीब आहीं जो तोखे अल्लाह मदीने वारे जे आशिक़नि ताईं पहुचाइण जी सआदत बख़्शी आहे तक़रीर मुंहिंजी